नाज़रीन, मंज़र-ए-आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। दादू मां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। असगर खान मल्हाह जी दादूअ जे मॉडल कोर्ट चोरी वारे केस में ॿिनि जवाबदारनि खे ॾोहो साबित थियण ते जवाबदारनि खे 33 साल क़ैद जी सज़ा, 60,000 रुपया ॾंड ऐं हिकु जवाबदार मुस्मात सिंधु जावरीअ खे बाइज़्ज़त बरी करण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। दादू फर्स्ट सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट ATMC मोहम्मद अशरफ डहरा जी अदालत फ़रियाद लियाकत मक्सीअ जे घर में दाख़िल थी चोरी करण वारे केस जी ॿुधणी कई। जवाबदार बशीर अहमद मशहूरी कलीमुल्लाह सोलंकीअ खे 33 साल क़ैद ऐं 60,000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अहिड़ो केस फ़रियादी लियाकत मक्सीअ जी फ़रियाद ते दादू ए सेक्शन थाणे ते दाख़िल थियल हो ऐं जवाबदार ज़मानत ते हुया। जवाबदारनि खे सख़्त पुलिस पहरे हेठि जुडिशल लॉकअप मां डिस्ट्रिक्ट जेल दादू मुंतक़िल कयो वियो।